अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। कंदकोट में गबलो पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मिर्ज़ापुर पाड़े जे रहवासी अॻूणे सब इंस्पेक्टर महमूद अली नाइच जे नौजवान पुट महबूब नाइच जे अॻवाणीअ में नाइच बिरादरी ऐं रहवासियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो करे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते महबूब अली नाइच मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गबलो थाणे जी पुलिस बिना जवाज़ धाड़ेलनि जियां लाइब्रेरी चौक वटि मूंखे रोके कार मां लाहे पुलिस मोबाइल में खंबे खणी नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो ऐं मूंखे हिरासा ऐं ख़ौफ़ज़दा करे तज़लील जो निशानो बणाए हज़ारे रुपया रिश्वत तलब कई। वाक़िए मुतलिक़ असांजो कंदकोट जो रिपोर्टर कुदरतुल्ला मीराणी रिपोर्ट करे रहिया आहियो। वधीक मालूमात कयूं था त हुन जो छा आहे चवण। कंदकोट के मिर्ज़ापुर माले में जिते गुबले पुलिस की ज़्यादतियुनि खिलाफ़ मिर्ज़ापुर वासी शरीफ शहरी एहतजाज कर असां पुछंदा तो छा मौक़िफ़ आहे। मां एक मौजूद शहरी आया। मैं कल जो बैंक वयुमि पंहिंजी अल्टस ग्रैंडी ब्लैक कार से जी बैंक का वापस आयो आहियां। मूंखे 6 खां 7 पुलिस एहलकार जो सिविल ड्रेस में हुआ जैं मूंखे पुलिस मोबाइल में विधो ऐं मां जेॾी महिल उन्हनि खां पुछा कई त मुंहिंजो छा कसूर आहे त उन्हनि चयो त हाली तव्हांखे SHO मोहम्मद नवाज़ चाचड़ घुरायो आहे, तव्हां हलो उन्हनि वटि। त मां उन्हनि खां पुछा कईमांसि मां त का FIR या का NC को फ़िरियादी आहे त चई उहो तव्हांखे उते ई ॿुधाईंदो। जंहिंमें मोहम्मद अयूब बुलो जेको सिविल ड्रेस में हुयो, अच्छे कलर जी ड्रेस में हुयो सिविल में, ऐं ॿिया पुलिस एहलकार हुया जेके मूंखे उतो खणी विया ऐं गुबलो SHO मोहम्मद नवाज़ चाचड़ वटि। पोइ जेॾी महिल उते पहुताऊं त उन्हनि मूंखे मेंटली टार्चर कयो आहे ऐं मूंखे थ्रेट ॾिनो आहे त तव्हां असांखे पैसा ॾियो, पैसा न ॾींदा वे त तव्हांखे असां इनकाउंटर कंदासीं या तव्हांजे ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करे तव्हांखे पुलिस लाकअप जे हवाले कंदासीं। उन खां बाद उन्हनि मुंहिंजा मोबाइल बि खसे वरिता ऐं जेॾी महिल मां उन्हनि खां वरी मुतालबो कयो त मुंहिंजो कसूर छा आहे त उन्हनि मूंखे का बि अहिड़ी का ॻाल्हि न ॿुधाई ऐं मूंखे चयूं त बसि असांखे पैसा ॾे। मुंहिंजी गाॾी में चेक बुक हुई जेका उन्हनि मूंखां हिकिड़ो चेक साइन कराए वरितो। 10 लख जी रक़म 9,99,000 जो चेक हुयो जेको उन्हनि मूंखां साइन कराए वरितो। पोइ उन्हनि मूंखे मुंहिंजी गाॾी पाण वटि झली ऐं मूंखे चयूं जेसिताईं चेक पास न थींदो तव्हांजी गाॾी हिते असां वटि गिरवी रहंदी। पोइ उन्हनि मूंखे आज़ादु कयो। मां जीअं घर मोटी आयो आहियां मुंहिंजे घर वारा परेशान हुया ऐं मां SSP कश्मीर खां मुतालबो कयां थो त इन्हनि पुलिस एहलकारनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में मां कोर्ट जो दर खड़काईंदुसि। पुलिस वारा आया वो खणी विया, छाजे लाइ खणी विया? सर मुंहिंजे भाउ खे सिटी कंदकोट मां गुबलो पुलिस जो SHO ऐं मोहम्मद अयूब बुलो इहो खणी वियो, ज़ोरी खंबे करे अखियूं ॿधे करे उते थाणे ते वठी वियो ऐं इन खां ज़ोरी चेक लिखाए वरिता त न त तोखे ॿी सूरत में मारींदासीं। मां बि पुलिस में हेड कांस्टेबल आहियां SRP जो ऐं मुंहिंजो वालिद बि पुलिस में सब इंस्पेक्टर हुयो। त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असां मुतालबो कयूं था SHP साहिब खां त असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में असां कोर्ट जो दर खड़काईंदासीं। हुन इल्ज़ाम हणंदे चयो त SHO मोहम्मद नवाज़ चाचड़ ऐं वॾे मुंशी मोहम्मद अयूब बुलो मूंखां 10 लख रुपयनि जो चेक वठी 10 कलाकनि खां पोइ मूंखे आज़ादु कयो ऐं शिकायत करण ते मूंखे ॿीहर खंबे खणी मारण जूं बि धमकियूं ॾिनियूं आहिनि, जॾहिं त मूंखे पंहिंजी कार बि वापसि नाहे कई वई। हुन SSP अमजद अहमद शेख खे अपील कई त गबलो पुलिस जे अहिड़े अमल जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में गबलो पुलिस ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त पिणु दाख़िल कराई वेंदी।